अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभु खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, उमरकोट, मातली, सजावल, सिराणी, मीरपुर ख़ास, टंडो अलायार, खैरपुर, सखर, रोड़ी, सालेपत, हिंगोर, चारनो, शेरो फिरोज, मोरो, कंडियारो, फैज़गंज, सांगड़, शादातपुर, टंडो आदम, सिरहाड़ी, शाहपुर चाकर, नवाब शाह, सकरण, काज़ी अमन, दुपचाणी, टंडो जाम ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो। हेठि वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। सिंध में बरसात खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते अॼु तालीमी इदारनि में मोकलनि जो ऐलान। सरकारी तोड़े ख़ानगी तालीमी इदारा अॼु बंदि रहंदा। मुल्क में कोरोना वायरस विघे ॿ मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 578 नवां केस रिपोर्ट। मुल्क अंदरि कोरोना वायरस जी शरह 2.55% रही। आलमी वबा सबबि 159 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। बगावत केस में गिरफ्तार पीटीआई अखबार शहबाज गिल नेठ इस्लामाबाद पुलिस हवाले। कौसार पुलिस शहबाज गिल के एम्बुलेंस ज़रिए अडियाला जेल में पिम्स अस्पताल मुंतकिल कयो, जिथे संदसि चेकअप कयो वियो। अडियाला जेल में मुंतकिल थियण वक़्तु शहबाज गिल के ऑक्सीजन मास्क लगल हुई। पंजाब पुलिस ऐं जेल इंतजामिया साजी तकलीफ़ जो जवाब ॼाणाए शहबाज गिल के इस्लामाबाद पुलिस हवाले करण खां इनकार कयो हो। गृह वज़ारत पारां रेंजर्स ऐं एफसी के तलब करण बाद शहबाज गिल के केतिरनि कलाकनि खां पोइ पुलिस हवाले कयो वियो। इस्लामाबाद जी अदालत शहबाज गिल के 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम ॾिनो हो। पीटीआई चेयरमैन इमरान खान शहबाज गिल के जिस्मानी रिमांड ते ॿीहर पुलिस हवाले करण वारे फ़ैसिले ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। अगवा खां पोइ अणॼाणायल हंध ते मुंतकिल ऐं थाणे ते कयल तशद्दुद बाद शहबाज गिल जी ज़हनी ऐं जिस्मानी हालत ठीक नाहे। इहो सभु साज़िश जो हिस्सो आहे। मूंखे ऐं तहरीक इंसाफ़ खे निशानो बणाइण जी कोशिश कई पई वञे। असां शहबाज ख़िलाफ़ तशद्दुद ऐं तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ थींदड़ आइन खां मतभरे क़दमनि ख़िलाफ़ कानूनी ऐं सियासी क़दम खणंदासीं। इमरान खान जो ट्वीट। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब शहबाज गिल के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले न करण खे तौहीने अदालत करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान खान पंजाब जी ब्यूरोक्रेसी ते दबाव विझी रहियो आहे। शहबाज गिल खे जांच खां बचाइण लाइ समूरा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। शहबाज गिल बिल्कुलु ठीकु आहे। इमरान खान खे न तौहीने अदालत जी परवाह आहे, न ई क़ाइदनि तोड़े ज़ाब्तनि जी परवाह अथसि। ऐं पाक फ़ौज ख़िलाफ़ मुहिम पीटीआई ऐं भारत जो गॾियल प्रोजेक्ट हो। भारत जे मफ़ादनि जे तहफ़ुज़ ऐं उन खे अॻिते वधाइण में इमरान खान जो हथ हो। पाक फ़ौज ख़िलाफ़ जेका मुहिम हलाई वई उन में पीटीआई सां गॾु 18 भारतीय अकाउंट्स बि शामिल हुआ। जहिड़ी रीति किरियल मुहिम हलाई वई, को बि मुहिबे वतन पाकिस्तानी उन जो सोचे बि नथो सघे। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकूमत इंतकामी कार्रवाई न कंदी, पर परॾेही फंडिंग वठंदड़नि जो कानून मूजिब एहतिसाब कंदासीं। आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां को बि प्रोसेस न पियो थिए।